अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच्छो 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 मिस माहिन सोहराब, प्लीज हैव अ सीट। असल में तहां मुझे घर अची वञो आ तो वधीक बेहतर हो। इन बहाने अवां जी पापा सां मुलाकात थी वञे आ। बिल्कुल, तव्हांजी कॉल अचण खां पहिरियों मूं बि इहो ई सोचो, पर पोइ सोचियुमि त पहिरियों तव्हांखे मुकम्मल ब्रीफ कजे। किथे ईअं न थिए त तव्हां इहो सम्झी वियो त असां सोहराब ख़ान जे ख़िलाफ़ थींदड़ साज़िश जो को हिसो आहियूं। उहो असांजो मौक़िफ़ थी सघे थो। मूं इन जे करे ई तव्हांखे कुझु ॾेखारण ऐं ॿुधाइणु घुरियो पियो। अवां जी टीम मूंखे इहो वीडियो पहिरीं ॾेखारे चुकी आहे। न, ही उहो वीडियो न आहे ऐं न ई वरी साॻी ब्रीफिंग हूंदी। अवां जिन एविडेंस जी बुनियाद ते मुंहिंजे पापा जी साख खे किराइण घुरियो था, उहे ई अवां तरफ़ां जुड़ियल आहिनि। तव्हां जिन मौक़िफ़ खे इज़त ॾींदे मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त सोहराब ख़ान जो समूरो रिकॉर्ड रड़ियूं करे ॿुधाए थो त हू ॾोहारी आहे। हाणे इहो फ़ैसिलो तव्हां कयो त सोहराब ख़ान छा किरदारु आहे ज़माने जो। पापा एतिरो ग़लति आहे मां सोचे बि नथी सघां। हू पंहिंजे हिकु नंढड़े से मफ़ाद जे करे पंहिंजा माण्हू नथो माराए सघे। तव्हांजे IT हेड खे बि त सोहराब सुल्तान खां मारायो। न सिर्फ़ु उहो बल्कि हिन पंहिंजी सियासी सघ जो फ़ाइदो वठंदे पंहिंजे घणनि ई मुखालिफ़नि खे पंहिंजे रस्ते तां हटायो। छा उहा पापा खे गिरफ़्तार कंदा? न न, बिल्कुलु न। छो जो सोहराब ख़ान हिकु सुठी साख रखे थो। हिन मुल्क जो सुठो बिज़नेसमैन ऐं इम्पोर्टर आहे ऐं न ई कंहिंसां खेसि लाॻापियल ॾेखारियो आहे। छो जो असां सम्झूं था त उहो ड्रिगी रेस जो घोड़ो न आहे। घणा ई सबब आहिनि, पर अहम सबब तव्हां आहे। मतलब इहो आहे मुंहिंजो सिधी तरह तव्हांजी फैमिली सां तालुक़ रहियो आहे। साईं कुर्बान मुंहिंजे बाबा जो वेझो दोस्त हुयो ऐं इन खां पोइ मुंहिंजो मोहसिन मुंहिंजो वॾो रहियो आहे। असां जॾहिं ॾुखियनि ॾींहंनि में हुयासीं तॾहिं चाचे कुर्बान असां ते हथु रखियो। उन ई असांजी सहायता कई ऐं उन ई ॾींहंनि में सोहराब जा साईं कुर्बान सां इख़्तिलाफ़ थिया हुया। मूं संदसि जो इहो कर्ब ॾिठो हो जेको नंढे भाउ जे विछड़ण जे करे हुन अकेले सिर सठो। बट मिस्टर जमाल, हिन मामले सां पापा जे केस सां कहिड़ो तालुक़ आहे? को बि तालुक़ कोन्हे, पर मुंहिंजे मौसिन सां उनजो सिधो ऐं गहरो तालुक़ आहे। सो मां संदसि जो उहो अहसान लाइण थो चाहियां, खेसि क्लीन चिट ॾेई करे, पर शर्त उहा आहे त हो इहो सभु कुझु ख़तमु करे फैमिली थी पंहिंजे वॾे भाउ कुर्बान सां गॾु रहे। ओके, इहा मुंहिंजी ज़िम्मेदारी आहे त मां इन सॼे मामले खां पापा खे परे कंदसि। बट तव्हां मूंखे हिकु कंफर्मेशन ॾियो त पापा जो नालो कॾहिं बि साम्हूं न ईंदो। इहो तव्हांजो शर्त न हुजे, बाक़ी मां साख सां चवंदुसि त SSP जमाल पंहिंजे चयल हिकु लफ़्ज़ तां बि न थिए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।